घोटकी में खबर ॾींदा हलो त घोटकी भरिसां सरहद थाणे जे हथ ॻोठ रसूलाबाद में घरेलू अणबड़त तां जवाबदार गुलाम फरीद जाचड़ पंहिंजे घर वारी माई अमीरा खातून खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। होॾां सरहद थाणे जी पुलिस औरत जो लाश घोटकी तालुका अस्पताल आंदो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। होॾां वाक़िए खां पोइ जवाबदार फरार थी वियो। पुलिस जो चवणु हो त केस जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।